जी जान जी याद में महफिल सजाई वही है। मां आयल सभिनी दोस्तन के मुर्स के नागीज़ तरफां अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुझी जका नात जी शुरुआत थी है मुखे उम्र जी खबर ना है पर सांभर आहे त बाबा मुझा वेंदा हुया मखदूम इस्माइल पटियाले वारो उते हाजी साहब जी हर साल महफिल थींदी रमजान शरीफ में। तो मुखे एतरो याद है बाबा के मां चयो त बाबा मुखे भी वठी हलो त बाबा चयो त बस सर्दी जी मौसम आहे तहां न हलो। तो उन ही वेझर में उन ही महीनन में हाजी साहब ही जान छॾे जा। तो मां रोई पो त मां बाबा के चयो त बाबा ही हाणे नातू केर पढ़दो छो जो असां जे गोठ जे अॻियां हर काईंदा हा त पोइ उन में हाजी गुलाम नबी मैसर जूं लीमे साहब जूं जानण जूं नातियूं हलंदियूं त ॿुधंदा दिलि खे करार मिलंदो हो ऐं बाबा बि नात ख़ान आहे। तो बाबा चयो त बाबा तूं फिक्र न कर नातूं क़यामत ताईं हाजी साहब जूं हलंदियूं रहंदियूं। पोइ उन जोश जज़्बे सिक मोहब्बत में असां बि नात ख़ान थियासीं। तव्हां जे साम्हूं हाजी साहब जी ॿ टे मिसाल पेश कयां थो। महिरबानी। मुझे माल घर जमाल कर मुझे सिर बचन जा साईं मुझे सिर बचन जा साईं अगु खावती असां जा अगवान क़यामत मुझे माल घर जमाल कर मुझे सिर बचन जा साईं है मुझे सिर बचन जा साईं न डपड़े खनी हथों जे निर्वार नात खो कयो न डपड़े खनी हथों जे निर्वार नात खो कयो पर जे सॼा मोहम्मद पर जे सॼा मोहम्मद घर पेरड़ा पे पाई मुझे माल घर जमाल कर मुझे सिर बचन जा साईं मुझे सिर बचन जा साईं मुझे माल घर जमाल कर मुझे सिर बचन जा साईं मुझे सिर बचन जा साईं मन ला चुका न कोई साईं तो वट कबूल थी पवे मन ला चुका न कोई साईं तो वट कबूल थी पवे ॿियो छा खपे भला जे ॿियो छा खपे भला जे पंहिंजो गुलाम भाई मुझे माल घर जमाल कर मुझे सिर बचन जा साईं
मुझे सिर बचन जसाई। आखिर मिसरो आज साहब कहड़ो बीमा कमीनो पर उम्मती दाहिया, कहड़ो बीमा कमीनो पर उम्मती दाहिया, मुझो भी मोमिन में शलना लड़ो लिखाई। मुझे माल घर जमाल कर मुझे सिर बचन जसाई, मुझे सिर बचन जसाई। बचन समेत बानो गुलाम नबी महेसर, बचन समेत बानो गुलाम नबी महेसर। आया तुझो सना गए, आया तुझो सना गए, गाया सना सदाई। मुझे माल घर जमाल कर मुझे सिर बचन जसाई, मुझे सिर बचन जसाई। अगो खावठी असा जा, अगो खावठी असा जा, अगवार क्या मताई। मुझे माल घर जमाल कर मुझे सिर बचन जसाई, मुझे सिर बचन जसाई। असांजो दोस्त एडवोकेट मौलाना नबी चांडिर साहब उन्हें गुजारिश करता हूं कि वो पहुंचा दें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल्लाहुलीम आला आलम गुलदनी कादर पानी कुदरत सी कायम आए कदीम वाली वाहिद वहदहु राज़िक रब रहीम। सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जो। स्टेज ते वेठल मुझा मान वाला दोस्तों अस्सलाम वालेकुम जी सन जी तमाम असांजे फज़िलो जो अज साईं अल्लाह गुलाम नबी महेसर साहब जी याद में ई जेका दोस्तन पुरस्कार तकरीब रखी आ उन लाइ मां बिलखुसूस तमाम घणो सारायां तो साईं नाले मिटे साहब के ऐं उनके दोस्तन के साईं वाहिद कांदरे साहब समूरे हल्के के जेतोणीकि गुलाम नबी महेसर हिकिड़ो अहिड़ो नालो आहे, हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे। मां जो नालो गुलाम नबी चांडियो आहे जेतोणीकि उहो मुंहिंजो जेको नालो मुंहिंजे वालिद साहब या मुंहिंजे ॾाॾे मरहूम जेको इंतखाब कयो सो बि गुलाम नबी महेसर साहब जी शख्सियत खां मुतासिर थी करे। ऐं असां नंढा हूंदा हुआसीं जॾहिं बेसम्झ हुआसीं ॿारोतरनि में हुआसीं त असां गुलाम नबी महेसर साहब जा जेके मुरूद हूंदा नातूं हूंदियूं हुयूं उहे घरनि जंगनि में पंहिंजे ॻोठ में पंहिंजी ओताकुनि में बल्कि पंहिंजे घरनि में बि ॿुधोसीं। गुलाम नबी महेसर साहब हिकिड़ो तारीख़ जो अहिड़ो किरदारु आहे जेको आशिक़े रसूल हुयो। सिंध जे ॻोठनि में झरनि में जंगनि में बिलखुसूस हीअं सवेर साईं के दोस्त चयो त बाबा गुलाम नबी महेसर साहब जो जेको नालो आहे उहो क़यामत ताईं जेको आहे सारायो वेंदो। त हुनजी कयल तोरे ऐं हुनजी महिनत जेका हुई हुनजी जेका जफ़ाकशी हुई ॾींहुं राति जा जेके हुनजा उजाॻा हुया ऐं रसूल जे इश्क में जेके हुन नातूं ॻायूं जेतोणीकि हुन ॿिनि पासनि खां बि रोमांस ते इश्क ते बि शाइरी जेको हुनजो अहम जेको उहो आशिक़े रसूल में गिणो थो वञे पियो। काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे ऐं बुज़ुर्ग काफ़ी वेठा आहिनि। तव्हां दोस्तनि मूंखे यादि फरमायो तव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। मोहतरम अरफान चिश्ती साहब की दोस्त हकीकत में हिनखे अॻ में पढ़ाइणो आहे पर असां नवां दोस्त आहिनि इन करे नाला मूंखे कुझु विसरी था वञनि। तव्हांजो सुठो आवाज़ आहे, बहितरीनु आवाज़ ॿुधंदासीं।
करे था वो कहाँ मोहब्बत में वालिद साहब ॾाढो ॾींहं ते जा वालिद साहब नाज़ था सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। ओ बाज भया रब बानन ते ओ बाज भया रब बानन ते तुझी कावड़ की अठई सगदी ओ करी मय साजी चमड़ी हे गचड़े गबकान सही सगदी ओ बाज भया रब बानन ते ओ बाज भया रब बानन ते ओ तुझी तो ज़कवाई बाई कना हिन बाई बियाय पनाह गुरी तुझी तो ज़कवाई बाई कना हिन बाई बियाय पनाह गुरी तब केड़ी तरह तुझे तो ज़क में इंसान जी ज़ात रही सगदी तब केड़ी तरह तुझे तो ज़क में इंसान जी ज़ात रही सगदी ओ बाज भया रब बानन ते ओ बाज भया रब बानन ते है यूं तस्वीरों ये प्यार करे वरी पे परवाह पुसारी दे है यूं तस्वीरों ये प्यार करे वरी पे परवाह पुसारी दे मुजरिम जे मथों साड़ने जी सज़ा जेलाई दे दलई पवदी मुजरिम जे मथों साड़ने जी सज़ा जेलाई दे दलई पवदी ओ बाज भया रब बानन ते ओ बाज भया रब बानन ते ओ मौला तू भी हुजी मोहम्मद भी हुजे असां बिन दणी कातीन किरूं मौला तू भी हुजी मोहम्मद भी हुजे असां बिन दणी कातीन किरूं बकरी महुजने के दीब हुजूं तोखे गाल वणी त नहीं सगदी बकरी महुजने के दीब हुजूं तोखे गाल वणी त नहीं सगदी ओ बाज भया रब बानन ते ओ बाज भया रब बानन ते ओ तोरे पे हद बद ओ तोरे पे हद रत बदनाम आया तब तू ही जनबिया जो गुलाम आया तोरे पे हद रत बदनाम आया तब तू ही जनबिया जो गुलाम आया दिल पे उठा करे त करे दिल
यार ॾऊं न ठही सघंदी दिल ॿिए ॾऊं ठाह करे त करे दिल यार ॾऊं न ठही सघंदी हो बाज भरिया बाननि ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी हो करी मैसा जी चमड़ी हिकु चिड़ी गब कान सही सघंदी हो बाज भरिया रब बाननि ते हो बाज भरिया रब बाननि ते असांजो वज़्म वॾियाण में शायदि ॿियो प्रोग्राम आहे या टियों प्रोग्राम आहे जेको असां शाम जो कंदा आहियूं त हीउ तजुर्बो आहे हींअर तजुर्बो माना ॿिए टे प्रोग्राम जो वीहो थियो त शाम जो जेको प्रोग्राम कयो था माण्हू वेहनि कोन्हे हर को पंहिंजे शहर ते कलाम ॿुधाए वठी पर सुबुह जो असां जशन एॾो हरियाणा लैंग्वेज अथॉरिटी में मल्हायोसीं थोरा 200 माण्हू आया हिकिड़ो बि न थियो सभई माण्हू वेठा रहिया हाणे असां सूंहं ऐं सारा हाजी गुलाम नबी मैसर जो किताब आहे हुनजी पधराई लाइ असां महिमाननि खे चवंदासीं सभिनी दोस्तनि खे हिकु किताब जेके स्टेज वारा दोस्त फिलहाल स्टेज